जी बिल्कुल, सर्दी आते ही तो कश्मीर में जो मछली में इज़ाफ़ा देखा गया है कि क्योंकि यहाँ पे खरीदारों की रश दिखाई दे रही है। यहाँ पे हमारे साथ एक शहरी मौजूद है, आइए उनसे बात करते हैं। ताज़ी घर जे लाइ 1.5 किलो ताज़ी मच्छी सेहतमंद मच्छी आहे, सुठी मच्छी आहे, ताज़ी आहे। हिन फटनि ते ईंदा जेट ताज़ी मच्छी मिली वेंदी आहे। हाणे डंबरो भी पियो आहे साईं, थेली भी पई आहे, असां डंबरो वठूं था पिया। मुराखी भी पई आहे सर। हाँ, अल्लाह जी महिरबानी आहे। 600 रुपया सर, 600 रुपया किलो वती आहे। ताज़ी मच्छी हूंदी आहे, परुथी न हूंदी आहे सर। जी असां वटि मुख़्तलिफ़ मच्छियूं आहिनि, डंबरो आहे सिंगारी मली ताज़ी मच्छी असां वटि तव्हांखे मिलंदी। माना हिते असां पाण हलाईंदा आहियूं, डेली असांजी मच्छी ईंदी आहे 8 मण 10 मण माना ताज़ी हली वेंदी आहे, वरी सुबुह जो 9 साईं थी वेंदी आहे। मुख़्तलिफ़ रेट आहिनि, जेको वॾो आहे वॾे जो 700 रुपये किलो आहे, जेको किलो वारो आहे 600, जेको किलो को नंढो आहे उहो 500 रुपया। सर्दी अची विया, ॾिसूं अलाह भलाई कंदो, सर्दियुनि में त अञा रेट महांगो थींदो। जी बिल्कुल, यहाँ पे दुकानदार और शहरियों ने जो बात की, उन्हों का कहना था कि ये जो मछली है ना बिल्कुल जायका पर सेहत के लिए भी मुफीद है। उन्हों का कहना था कि सर्दी आती ही हम जो है ना मछली का ज़्यादा इस्तेमाल करते हैं, तो इसलिए यहाँ पे कश्मीर में जो मछली मार्केट में रश दिखाई दे रही है। कैमरामैन टीम के साथ बख्तियार अहमद चाचड़, वश न्यूज़ कश्मीर।